साईं मुंहिंजा इहा कहाणी आहे बकरा रजी ज़ाल जा 4 सुवाल। ख़ैर सलाह जो हुकुम अला जो, कमु कई खुटंदो आहे, ॻाल्हि खई खुटंदी आहे। हिकिड़ो बादशाह त मुंहिंजो अलाह हुआ, पर ही ज़मीन जी टुकरी जो बादशाह हुजे। सो हुन बादशाहीअ में शींहं ऐं बकरी गॾु चरी सघनि था, एतिरो अमन परस्त माण्हू हुयो। सो हुनजो इंसाफ़ एतिरो हुयो त उनजी इंसाफ़ में न रिश्तो ॾिठो वेंदो, न पंहिंजो को दोस्त वग़ैरह ॾिठो वेंदो हूंदो, एतिरो हुनजो इंसाफ़ हुयो। सो उन जा हिकिड़ा 4 पुट शहज़ादा हुया। सो शौक़ु शिकार जो आदि आम बादशाह हूंदो आहे, सो हुन जा पुट जेका हुया शौक़ु शिकार जा ॾाढा आदि हुया। सो तारीख़ पंहिंजे हिसाब सां शौक़ु शिकार करे ईंदा हुया वेंदा हुया। कुदरत मुंहिंजे अलाह जी हिकु ॾियारे ही शौक़ु शिकार ते चाराई विया शहज़ादा। सो चइनि शहज़ादनि खे छलियूं जेकियूं पाणी वारियूं हूंदियूं हिननि शिकार करे मोटिया त हिन जो पाणी रस्ते में ख़तमु थी वियो। हाणे हिननि खे उञ सतायो त हाणे कीअं मसइलो थिए। अॻे नलका हूंदा असां वटि जा, हिते हाणे हूअं त बर मुल्क हूंदो जेको झंगल हूंदा, आम इंसान ज़ात घटि हुई, हाणे त मखलूक़ात घणी थी वई आहे, चाहे बजाए आहे नलको जा माण्हू। सो हीअ हाणे चवनि पिया, सोचींदा अचनि पिया हाणे कीअं मसइलो थिए। भाउ वॾे खां नंढे खां सलाह वठनि पिया त हाणे त उञ लॻी आहे, तव्हांजो हाल अहिवाल कीअं मसइलो हल थींदो। इहो हीअं चवरींदा हकीलींदा होकारींदा अचनि पिया। ॾिठनि त हिकिड़ो घरु आहे, सो लोड़ो लॻो पियो आहे ॿाहिरों घरु आहे अंदरि, पर उहो घरु हुजे बकरार जो। सो हाणे हिननि चयो त हाणे कीअं मसइलो थिए। चाराई घोड़े ते हुजनि, हिन चयो असां चाराई था हलूं त मालिक हैरान थी वेंदो, अलाए त कोई टाकून, अलाए के फोरून, अलाए छा मसइलो थियनि, अलाए हू पाणी बि ॾिए अलाए कोन, अलाए वाइड़ो थी वञे, मसइलो कीअं सम्झ में अचे। हाणे वॾे भाउ चयो सभिनि खे हाणे हीअं था कयूं, हिकिड़ो हिकिड़ो थी पाणी घुरूं था। 4 भाइरूं, मां पहिरियों वॾो आहियां, सो वञा पहिरियों मां पी अचां, पोइ नंबर वार तव्हांखे मोकिलींदुसि, पोइ पी ईंदा त पाणी पी, ऐं हू मालिक बि परेशान न थींदो। हिन जो सही आहे। से हाणे हलंदो होकारींदो वियो वञी गिले जे ॿाहिरों घर जे बि, ऐं सॾकी त घर धणी। सो उहा बकरार जी घर वारी वेठी हुजे, बकरार बकरियूं छोड़ियूं हलियो वियो हुजे। सो उन घर वारीअ चयोसि त मर्द माण्हू कोन्हे को, सो हाणे कम जी ॻाल्हि कर त केरु आहे, छा मसइलो आहे। हिन चयोसि मां मुसाफ़िर आयो आहियां, सो पाणी ढुक पीअंदुसि, सो उञ लॻी आहे। मां इहो चयो हाणे मुंहिंजो आहे को सुवालु, मुसाफ़िरनि 2, तूं अलाए कहिड़ो मुसाफ़िर आहे जे इहो तूं ॿुधाईंदे त तोखे मां पाणी ढुक पीआरींदुमि। हाणे बादशाह जो पुटु चयो बड़ा अंबसांग लॻी आहे, उञ हिन माईअ खे लॻी आहे मुसाफ़िरी जो, अलाए कहिड़ो मुसाफ़िर आहे, 2 मुसाफ़िर आहिनि। हाणे हिनखे अचे कोन पियो त हाणे कहिड़ो ॾसियां, छा ॾसियां, कहिड़े हिसाब ॾसियां। हे मुंहिंजी बीह रहियो, हिनखे ॾाढो बादशाह जो पुटु त हुयो, हिन चयो त भणा माई पाणी न ॾींदी, पर ही सोचे पियो भणा असांजो अबो अमन परस्त माण्हू आहे, अबे खे दाह मिली त वरी वॾो मसइलो थींदो। ही हिन ॻाल्हि खे हेठि कंद करे वरी वापसि आयो, हिनखे सुवालु न सम्झण आयो। अची ॿाहिरि हवालु कयईं, वाह हाणे घर धणी त कोन्हे को, आहे त माई हुनजी घर वारी, पर हाणे उहा थी चयो मां त मां मुसाफ़िर आहियां पाणी पीअंदुमि, उहा चवंदी अलाए कहिड़ो मुसाफ़िर आहे। सो हाणे सुवालु न इहो त हाणे मुसाफ़िर ॿुधाए त मां तोखे पाणी पीआरियां। सो हाणे मां त कुझु बि सम्झ में ॻाल्हि न आई, सो मां त मोटी आयुसि। हाणे हुन चयो त भाउ चयो हाणे ॿिए नंबर जेको हुयुसि, चई हाणे मां तो दा वञा, माई मां पाणी पी थो अचां भला। ही हली अची पुॻो साॻी जॻह ते, अची सॾु कयईं त घर धणी, त वरी साॻो माईअ जो सॾु ॾिनुसि त भाउ घर धणी कोन्हे को, कम जी ॻाल्हि कर, छा मसइलो आहे। चई मां पाणी पीअंदुसि। हुन अॻे त चयो त मां मुसाफ़िर आहियां, मां चवां त मां ग़रीब आहियां। चई त मां ग़रीब आहियां, सो उञ लॻी आहे पाणी पीअंदुसि। हिन चयो त ग़रीब हूंदा 2 क़िस्म जा, तूं अलाए कहिड़े क़िस्म जो ग़रीब आहे, इहो ॿुधाए त पोइ पाणी मां पीआरियां थी। हिन चयो त हाणे अलाए कहिड़े क़िस्म जो, कीअं ॿुधायां त कहिड़े क़िस्म जो मां ग़रीब आहियां। हे साईं वाइड़ो थिए बीह रहियो। हिन चयो हाणे छा करे। हिनखे बि ॾाढी कावड़ आई, पर हाणे ही सोचे पियो त भणा असांजो पीउ अमन परस्त माण्हू आहे, सो असांखे इहा लोली न ॾिनी अथई, हाणे कीअं पराए घर में घिरी वञी मां पाणी पिया वञी। सो ही मुंझी पियो, वरी ही साॻो ई मोटी अची ॿाहिरि हवालु कयईं यार वाक़ई बि माई आहे, पर मूंखे बि चई हाणे तूं 2 क़िस्म जा ग़रीब आहिनि, तूं अलाए कहिड़े क़िस्म जो ग़रीब आहे। सो मां बि मोटी आहियां, मूंखे पाणी नसीबु न थियो। हिन चयो 3 भाउ अथव, 3 नंबर वारे चयो त मां थो वञा ऐं मां थो पाणी पी अचां, हाणे तव्हां चरिया आहियो भणा हिन ॻाल्हि जे करे मुंहिंजी मोटी आहियो। सो हाणे हिन सोचियो, भाउ हिकिड़े चयो त मां मुसाफ़िर आहियां, ॿिए चयो त मां ग़रीब आहियां, हाणे मां थो चवां त मां चोर आहियां।
भला चोर त 2 टे क़िस्म जा न आहिनि न, हिकु ई क़िस्म जा न चोर। हिन हिसाब सां चयोसि त घरधणी सॾु कयईं त माईअ चयो त घरधड़ी कोन्हे, कम जी ॻाल्हि कर। चईं पाणी पीअंदुसि। चईं पाणी पीअंदे? चईं केरु आहे? चईं त मां इहो चोर आहियां, पाणी पीअंदुसि। चईं चोर आहे त चोरनि 2 क़िस्म जा, तूं हले कहिड़ो चोर आहियां? सो चोर ॿुधाए त भला पोइ पाणी पीआरियईं। हिन चयो बणा हञ चोर बि 2 क़िस्म जा निकिता। हे बि मुंझी पियो बणा, हिनखे बि ॾाढी कावड़ आई, पर हिनखे सम्झ में ॻाल्हि वरी साॻियो पीउ ॾे ख़्यालु पियो पएसि। सो हे बि चुप करे मुंझी वरी बि मोटी आयो। हिन बि भाग जी ॻाल्हि कई त भाऊ हाणे मां त चोर सॾायो, पर से बि चोर बि अलाए केतिरे क़िस्म जा 2 क़िस्म जा निकिता। सो पाणी मूंखे बि नसीबु कोन थियो, हाणे कीअं मसइलो थिए। भाणे ते आख़िरी भाउ चयो त हाणे कुदरत मुंहिंजी अलाह जी, हाणे तव्हां त भला मोटी आयो, हाणे माना मूंखे पाणी नसीबु थिए, आख़िरी मां आहियां। हे बि हलंदो हलंदो वियो। चईं भला हाणे हिकिड़ो ग़रीब सॾाए आयो, हिकिड़ो मुसाफ़िर, हिकिड़ो चोर। हाणे मां तो चवां त मां बेवकूफ़ आहियां, सो मूंखे पाणी मन पीआरे। बेवकूफ़ त घणा न हूंदा न। सो हिन घर धड़ करे सॾु कयो। माईअ चयो त घरधणी कोन्हे को? चईं केरु आहे? चईं मां बेवकूफ़ आहियां, सो उञ लॻी आहे पाणी पीअंदुसि। चईं बेवकूफ़नि 2 क़िस्म जा, तूं हले कहिड़े क़िस्म जो बेवकूफ़ आहे? हिन चयो हञ भणा बेवकूफ़ बि 2 क़िस्मनि जा थी विया। हिनखे बि ॾाढी कावड़ आई, पर वरी पीउ ॾे सोचींदो भणा बाबो अमन परस्ता माण्हू आहे, बाबे वटि धाम पुॼंदी, वरी चए पराए घर में घिरियाओ, सो बेइज़ती थींदी वॾी। तो छॾियां थो इन ॻाल्हि खे। मां बि हिनखे कावड़ आई, पर हे बि घर खे कोन घिरियो। वापसि ॿाहिरनि ॾे आयो। भाउ खे चईं भाउ पाणी हिते असांखे नसीबु कोन थींदो। माल जो पंध खे वॼायो त किथे न किथे भला ॿिए किथे पुॼूं, माना छावड़िया उञ पूरी थिए, बाक़ी हिते त कोन कुझु थींदो। वरी घोड़नि खे हकिलींदा होकंदा खेर मेर सां वञी घर वञी पुॻा, वञी थधो बधो पाणी पी वञी हियां ठारियुनि, न त हुन कुराड़ी हरसे। कुदरत मुंहिंजी अलाह जी, बकरारी बकरियूं चारींदो घर जे अॼु वेझो अचे पियो। बकरियुनि खे चईं भला हाणे पोइते पाण ईंदियूं कांड बीठी कंड ॾाढी आहे, सो मां वञा घर ॾे भला पाणी ढुक पिया वञे। हे हलंदो अचे पियो त ॾिठे त भला घोड़नि जा ऐं माण्हुनि जा हिनखे पेर नज़र आया। घोड़ा हुते ई बीठा आहिनि, वरी माण्हू अॻिते विया आहिनि, 4 माण्हू विया आहिनि। वरी सही न घर जे पेर जो ॾिठा ईंदे वेंदे त भणा हुनखे बकरार खे शक थी पियो, भला मुंहिंजे पोयों माई मुंहिंजी यारनि खे घुराए वरी ही मसइलो थी करे पई। हिनखे ॾाढी कावड़ वठी वई बकरार खे। बकरार सोचियो ई कोन, बसि सिधो सो हिन जी घर वारे जीअं ई लटा बि धोता, तीअं ई हो लठ जेकी बकरनि सां हुयसि, तीअं ई वञी माईअ ते बीह वियो। हेड़ी तेड़ी तूं हीअं तूं पंहिंजा यार घुराए वरी हीअं थी करे हिनखे ॾाढो मार ॾियईं। माईअ चयो त ॿुध त साईं ॿुध थी, पर हिन ॿुधी कोन। अची माईअ ते बीठो, हिनखे जेकी माईअ मां बाहि कढणी, ॾाढो हिनजी छंडड़ी ॾयूं, ऐं हिन वरी वापसि वञी पोयां पेर खयां त हे विया काॾे न, त ॾिसां न चोर हुया काथों जा, केरु न। साईं अची हलंदो हकिलींदो हिन जा पेर खणंदो ही धनार माण्हू हो, हिनखे पेरनि जी ख़बर हुई त पेर के खणबा आहिनि। सो धनार माण्हू हुयो, हिन अची पेर खणण त थिया। हलंदो वियो उन बादशाही जे शहर में पुॻो। उन घिटीअ सां हलंदो वञी बादशाह जे महलात में पेर हिन छॾिया। हिन चोर त विया बादशाह जी मिलात में। हाणे त बादशाह सां मिला त ख़बर पवंदी त चोर केरु न किथे न, ये चोर त बादशाह ॾिए न हाणे मूंखे। बादशाह जी मिलात में मां तो चोर विधान त सही सिधो वियो बादशाह जी दरबार लॻी पई हुजे। बादशाह जो ॾिठो त बणाए बकरार ग़रीब शख़्स अचे थो पियो। हिन खां पुछा कीअं ॾे हाल वाल। ग़रीब शख़्स मसे वॾा माण्हू पेर वॾा करे आया हो असांजे अङण ते। हिन चयो बादशाह सलामत, मुंहिंजो ॾोह थी वियो आहे, सो माला त तुम्हारे पेर आया न, मूंखे चोर खपनि। बादशाह चयो त भाउ ॻाल्हि कर, चइनि माण्हुनि जा पेर न, सो सिधा सवा मां तव्हांजी महिलात में छॾिया अथमि। 4 मुंहिंजा चोर न, सो मुंहिंजी वॾो ध्यानु कयो अथनि, पर मुंहिंजी इज़त में हथ विधा अथनि, नुक़सानु मुंहिंजो घणो करे आहे न, सो मूंखे चोर खपनि। बादशाह उन महिल वज़ीर खे ऐं चौकीदारनि खे ऑडर कयो त भाउ हाणे मुंहिंजे घर में छा आहे ॾिसी अचो। वई बानीअ खे सॾु करे, बानी आई निकिरी, चई ॿियो केरी कोन्हे, शहज़ादा वेठा आहिनि 4 ई। सॼे मुल्क में ख़बर पइजी वई त बादशाह जा शहज़ादा त वाक़ई बि 4 न, इहे बि मोटी आहिनि ताज़ा, त ज़रूरु की पराए ग़रीब जे घर में घिरिया वञी। इहे बादशाह जा पुट बि, बादशाह त अहिड़ो भलो माण्हू, हिन जा पुट वरी अहिड़ा। से हाणे बादशाह जे अॻियां से हाणे हे बहिशिश आहे शहज़ादा। हाणे बकरार अचो बादशाह चयो त हे हमरा इहे न, चयो मां ॾिठा न आहिनि, बाक़ी मां पेर भेट कंदुसि। सो हाणे पेर भेट हिन खे चई त कर। हिन खे उन अङण में घुमाए हिन जा पेर ॾिठे त वाक़ई पेर हे ई न। बादशाह खे चई सो मुंहिंजा ॾोही हे न, तो मुंहिंजे घर में घिरिया आहिनि।
बादशाह हिन चवण ते देरी न कई। उन महिल कार खे हुकुम कई हिननि खे बंदि कयो कमरनि में, हुन में जेल में। सुभाणे हिननि खे फांसी ॾींदुमि। देरी न कई कार वञी हिन बादशाहज़ादनि खे वञी क़ैद कयो जेल में। हाणे इहा ॻाल्हि सॼे शहर में हली वई, सुले पई त दीवार टपी वई, मतिलबु दरबार में ऐलान थियो त हिनखे क़ैद थी विया। बादशाह जा पुट सॼे मुल्क में हमर हली वियो त बादशाह भणा पंहिंजा पुट फांसी ते चढ़ाइण जो ऑर्डर ॾेई छॾियो, क़ैद कराए छॾी। इहा ॻाल्हि हलंदे हलंदे वञी उन माईअ वटि कलाकनि अंदरि पुगी। उहा माई बि उन शहर जेका आस पास में हुयो, ॻोठ वेझो ई हुई का। हिन वटि जो पुगी त बिना हिन चयो त मुंहिंजो पुटु शकियो इन्हनि थियो जेका आया हा 4। सो हाणे त हुननि वीचारनि पाणी घुरियो त मां त पाणी ॾिनोमान बि कोन, खामखा हे रेगुनाह फांसी चढ़ी वेंदा। हिन माईअ खे इहा ख़बर पई बणा मुंहिंजे मुड़ुस बि कोन ॿुधी, हाणे कीअं मसइलो थिए। उन महिल माई बि हीअ चयो त हाणे हुननि जे सिर बचाया, मुंहिंजे करे रेगुनाह छो फाई चढ़नि। माईअ खे पोतड़ी मथे ते रखी ऐं अची रवानी थी थिए। हलंदी होकारींदी सही सिधो हुन दरबार में अची पुगी। हाणे बादशाह बि उते, हिन जो मुड़ुस बि उते, माई बि अची उते पुगी। बादशाह खे माईअ ॾिठो, बादशाह मुड़ुस बि ॾिठो, तूं हिते छो आई आहीं? चई बादशाह सलामत ॾे आई आहियां त पंहिंजा पुट बेगुनाह छो थो के फांसी चाढ़े। चई उहो वरी माई कीअं? चई तुंहिंजा पुट बेगुनाह आहिनि, मुंहिंजो मुड़ुस न सम्झियो ॻाल्हि खे, इहो रेगुनाह ॾोह हयो अथई। बादशाह वाइड़ो थी माईअ को पुछा कि आख़िर माजूरो छा आहे, ॻाल्हि कर सिधी। चई बादशाह सलामत तुंहिंजा पुट आया हुया वाक़ई बि, पर हुननि खे लॻी ही उञ हुननि मूंखां पाणी घुरियो। पहिरियों तुंहिंजो वॾो पुटु आयो, अची मूंखे सॾु करे पाणी घुरियईं। सो मां चयोमांसि त हुन चयो त मां मुसाफ़िर आहियां, सो मूंखे पाणी पियार। मां चयो मुसाफ़िरनि 2 क़िस्मनि जा, तूं अलाए कहिड़े क़िस्म जो मुसाफ़िर आहे। सो हुनखे जवाबु कोन ॾिनो। वरी वापसि वियो हलियो, वरी आयो ॿियो, उन चयो त मां ग़रीब आहियां, मूंखे उञ लॻी आहे पाणी पियार। मां चयो ग़रीबनि 2 क़िस्मनि जा, तूं अलाए कहिड़े क़िस्म जो ग़रीब आहे। हिन वरी जवाबु कोन ॾिनो, वरी वापसि वियो हलियो। वरी टियों आयो, उन खां पुछा कयो, चयो त मां चोर आहियां, सो मूंखे पाणी पियार। मां चयो मां चोरनि 2 क़िस्मनि जा, तूं अलाए कहिड़े क़िस्म जो आहे। हुन इहो बि जवाबु कोन ॾिनो, हीअ वरी वापसि वियो। आयो चोथों तुंहिंजो पुटु, चईं त मां बेवकूफ़ आहियां। मां चयो मां बेवकूफ़नि 2 क़िस्मनि जा, तूं अलाए कहिड़े क़िस्म जो बेवकूफ़ आहे। सो उन बि जवाबु कोन ॾिनो। इहे बीठा बीठा पाणी बि कोन पीतो, ढुक बि न पीतो, इहे ॾोही बि न आहिनि। जॾहिं पाणी पीअण पोइ अञा बि ॾोही चओ, सम्झी सघो त हिननि पाणी वीचारनि न पीतो आहे, ॾोही कीअं थिया। सो इहे मोटी आया। बादशाह सलामत हिन जी ॻाल्हि ॿुधी ऐं बादशाह सलामत वाइड़ो थी वियो, भणा मुंहिंजनि पुटनि भणा खसीस माईअ जो सुवालु न भञी सघियो, बकरार जो। हाणे बादशाह बि मुंझी पियो। हाणे पुटनि खे आज़ादु कयईं, पर हाणे माईअ खे पुछा की तूं ॾे हाल मुंहिंजे पुटनि खे इहे सुवाल ॾिना छो, इहे मूंखे हिन जा जवाब खपनि। माईअ चयो बादशाह सलामत, पहिरियों जेको तुंहिंजो पुटु आयो, सो चईं त मां मुसाफ़िर आहियां। मुसाफ़िरनि 2 क़िस्मनि जा। मां चयोमांसि उहे 2 क़िस्म आहिनि, हिकु चंड, ॿियो सिज। इहे मुसाफ़िर आहिनि। चंड सिज लहंदो त चंड उभरंदो, चंड लहंदो त सिज उभरंदो। इहे कॾहिं बि बीठा न आहिनि, पिया था हलनि, पिया था हलनि। इहे मुसाफ़िर आहिनि। इन्हनि मां हिकिड़ी शइ जो नालो खणिया त चंड या सिज, त मां हिनखे पाणी पियारियां। पर हिन जवाब ई कोन ॾिनो, सुवाल ई कोन भॻो, सो पाणी इन करे कोन ॾिनो। मां बादशाह सलामत ॿियो तुंहिंजो पुटु आयो, जेको चए थो त ग़रीब आहियां। ग़रीबनि 2 क़िस्मनि जा। साईं ग़रीबनि 2 क़िस्मनि जा, हिकु ज़मीन, ॿी कुंवारी धीउ। हाणे ज़मीन ऐं ग़रीबी कीअं आहे बादशाह सलामत? त ज़मीन में कुझु बि कर, माण्हू दफ़न कर, खॾूं खण, पेशाब कर, हंग मुट, पर इन ते केतिरो बि वज़न रख, घर ठाहे, कुझु बि कर, पर ग़रीब ते केतिरो बि वज़न रखंदे उहो कुछंदो न। ऐं ॿी आहे कुंवारी धीउ। कुंवारी धीउ मतिलबु उहा इन करे जो उनखे मुड़ुसु मालिक घर जा पीउ मां अंधो हुजनि, मंडो हुजनि, टुंडो हुजनि, कुझु बि न, उहा ग़रीब आहे वीचारी, जीअं चवंदसि तीअं पई कंदी वेंदी हली, उन जे कढ जंहिंजे कढ लाहींदसि। बादशाह सलाम जे चई इन 2 मां हिकिड़ी जो चवे हा त मां हिनखे तुम्हारे पुट खे पाणी बि ॾियां ऐं सभु कुझु पाणी बि ॾेई सघां पई। हाणे बाक़ी आयो तुम्हारो चोथों टियों पुटु। उन चयो त मां चोर आहियां।
हाणे चोर हुआ अने चोर आहिनि ॿ क़िस्म जा। उहे बादशाह पुछा कया त उहे कहिड़ा? चई हिकु साहु ऐं ॿियो इज़राइल। इज़राइल मतिलबु त हीउ जेको असां साह था खणूं हिन महिल ॻाल्हायूं था, मतिलबु त इहो साहु चोर इन करे हाणे इन जी ख़बर नथी पए त कंहिं महिल अचे थो कंहिं महिल वञे थो, इन जी ओंत नथो पए त की ॾिसूं कोन था इनखे, इहो चोर आहे। इज़राइल बि उहो चोर आहे, उहो बि अचे थो वञे इंसान जो साहु कढियूं या उनखे मारियूं हलियो थो वञे, उहो बि कोन था ॾिसूं। इहे ॿई चोर आहिनि। हीअ चवे हा त इज़राइल आहियां या वरी चवे हा त साहु आहियां त हिनखे मां पाणी ॾियां, त हिन ॿई क़िस्म न चया त तुंहिंजो टियों पुटु बि इन करे मोटी वियो। ऐं आख़िरी पुटु तुंहिंजो जेको आयो चोथों, तीअं चयो त मां बेवकूफ़ आहियां। सो उहो बेवकूफ़ मतिलबु त उनजो मतिलबु इहो ई आहे बादशाह सलामत, हिकु बेवकूफ़ तूं, ॿियो बेवकूफ़ मुंहिंजो मुड़ुसु, तव्हां ॿई बेवकूफ़ आहियो उन्हनि वांगुरु। बादशाह खे ॾाढी कावड़ आई, हिनजे मुड़ुस खे बि ॾाढी कावड़ आई। भला बेवकूफ़ असां? चई हा बादशाह सलामत खे चई हा बादशाह सलामत तव्हां बेवकूफ़। उहो कीअं वरी बेवकूफ़ असां? बादशाह सलाम थधे दिमाग़ में सोचियो त भला मां कोई सुवालु ॾिनो आहे त ज़रूरु का ॻाल्हि आहे, जो रन मूंखे बेवकूफ़ हेॾी केचरीअ में चयो त ज़रूरु इन में का राज़ हूंदो। बादशाह हिन खां पुछा कई त ॾे हवालु उहो बेवकूफ़ कीअं आहियां मां? चई बेवकूफ़ बादशाह ईअं आहे जो तोखे मुंहिंजे मुड़ुस अची ॿुधायो त तुंहिंजा पुट ॾोहीन मुंहिंजे घर में घिरिया आहिनि, त तूं बेवकूफ़ आहे इहा कई त न पुटनि खां पुछा कई न मुंहिंजे मुड़ुस खां शाहिद वरितई। हुनजी ज़बान ते यकीन करे पंहिंजे पुटनि खे क़ैद कराए तो फाईअ चाढ़ण लाइ तयारु थी वई। त ॾोहीन त ॾोही त उन्हनि खां बि पुछा न की न कंहिंखां शाहिद वरितई न कुझु बि न, त बेवकूफ़ी वारो कमु कयो नथो इहो। बादशाह चयो त वाक़ई बि रन त सच चयो। तुंहिंजो मुड़ुसु बेवकूफ़ कीअं आहे? चई त मुंहिंजो मुड़ुसु इहो बेवकूफ़ आहे, पहिरें नंबर ते त मुंहिंजो मुड़ुसु बेवकूफ़ आहे, ॿिए नंबर ते तूं बेवकूफ़ आहे। मुंहिंजो मुड़ुसु अची या पेर ॾिठा हिन त अची मूंखां पुछा करे हा केरु हुया, काॾे हुया, छा मसइलो हुयो, माजरा छा हुई, पर हिन न पुछा कई न मूंखां न कंहिंखां बि अची शुरू थी वियो मूंखे लठियूं कुटियूं पंहिंजे हिसाब सां हयूं, हिन जा पेरा खयूं हलियो आयो, अची तोसां हवालु कयईं त छा मसइलो आहे, तोखे अची सॼो हवालु ॾिनई पंहिंजे मुंहं सां त तॾहिं एॾो कमु थियो आहे। बादशाह सलामत बेवकूफ़ हिकु तूं, ॿियो मुंहिंजो मुड़ुसु, तव्हां ॿई बेवकूफ़ आहियो। हाणे मुड़ुस खे बि कावड़ ॾाढी आई, बादशाह खे बि ॾाढी कावड़ आई, पर हिननि ॿिन्हिनि सोचियो त वाक़ई बि इहा ॻाल्हि ज़ाल जी सची आहे, घरारी माईअ जी। मुड़ुस बि सोचियो, बादशाह बि सोचियो त असां त वाक़ई बि ग़लति कयो कमु। हाणे कीअं मसइलो थिए, हाणे हुन पुट बि पंहिंजा ॿार ज़ाहिर कढी आया। सो पुटनि खे चई पुट तव्हां शिकार कयो था, पर तव्हां दिमाग़ रखंदा कयो त हिन ज़ाल जा माईअ जा तव्हां सुवाल भञो आहे। चई बादशाह खे पीउ खे चवणु लॻा बा हाणे असांखे एतिरो दिमाग़ काॾों आयो जो असां हिन जा सुवाल भञूं। सो हाणे हीअ कहाणी हिते पूरी थी वई। सो बकरार पंहिंजी घरवारी वठी पंहिंजे घर वञी रवानो थियो, वरी साॻो सुकून जी ज़िंदगी जीअं हुयो। सो अक्सर ही हिकु कहाणी जा लफ़्ज़ न हा, ॿोल न हा, पर हिकु हीअ सचाई हुई। इंसान जे हिसाब सां अगरि कावड़ ऐं होंस ऐं हौसले मां कमु वठंदा कयो, अगरि पुछा जाचा कंदा कयो न, चवंदा त कननि ॿुधो कूड़ अखियुनि ॾिठी शाहिदी। सो गौर लाज़मी कंदा, किते बि ईअं न बीहंदा ऐं किते एतबार बि कंदा, किते यकीन बि कंदा, पूरी तरह ते जाचा बि कंदा ऐं बेवकूफ़ वारो कमु न कंदा ऐं बथ करार पंहिंजे हुन घर में ठेकंदा न। सो पाण में मोहबत लाज़मी हुजे, एतबार हुजे ऐं वहम कॾहिं बि न कयो कंहिं ते बि। सो जाचा जोचा करे पोइ किथे हथु खणिजे ऐं कंहिंखे ईज़ा पुॼाइजे। सो हीअ कहाणी हिते ख़तमु था कयूं। असांजे सिंध सलामत चैनल खे ॻाल्हियुनि खे सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ खे लाज़मी हणिजो ऐं दुआउनि में यादि कजो क़ुर्बान अली कलोड़े खे। अस्सलाम वालेकुम, या अली मदद। नेक्स्ट वीडियो में अची मिलंदासीं, या अली मदद। ऐं कमेंट लाज़मी पंहिंजे नाले जी कंदा, या किथां ॾिसी रहिया हो ऐं सब्सक्राइब न विसारींदो।